फातिमा गाहो हैदराबाद अस्पताल में दम नहीं छॾियो। मीरपुर ख़ास जे सैटेलाइट थाणे जी हद सरकारी क्वार्टर्स में 4 ॾींहं अॻु नारी खे हमलो करे ज़ख़्मी कयो वियो हो। मक़तूला जे ॾेर अमीर आज़म मरी जी फ़रियाद ते सैटेलाइट थाणे ते अल्ह जुड़ियो गायो समेत 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। मीरपुर ख़ास जे सैटेलाइट टाउन में पसंद जी शादी तां हमले में ज़ख़्मी कयल नारी फातिमा गाहो हैदराबाद अस्पताल में दम ॾेई छॾियो। मीरपुर ख़ास जे सैटेलाइट थाणे जी हद में सरकारी क्वार्टर्स में 4 ॾींहं अॻु नारी ते हमलो कयो वियो हो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर असद शर खां। असद, वधीक आगाह कजो, नारी फातिमा गाहो दम ॾेई छॾियो आहे। ॿुधाईंदो हलां त हीअ मीरपुर ख़ास जे सैटेलाइट टाउन थाणे जी हद में सरकारी क्वार्टरनि में 4 ॾींहं अॻु जेको आहे सो गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल फातिमा गाहो जंहिं पसंदि जो परणो कयो हो। पुलिस एहलकार मोहम्मद बश्त मरीअ सां जेको सिंधड़ीअ समारो मोरियो रवासी आहे, जॾहिं त जोड़ो ॿई जेको आहे सो सिंधड़ी तालुके जा रवासी आहे। उनखे दिमाग़ में गोली लॻण सबबि जेको आहे ज़ख़्मी थी वई हली। पोइ उनखे हैदराबाद रेफर कयो, ज़ेरे इलाज हुई, जंहिं जेको आहे सो अॼु फौत थी वई आहे। ऐं हुनजो जेको आहे सो मड़ वापसि ॻोठु सामारो मोरी आंदो थो वञे। ऐं वाज़े रहे त अलाह जुड़ियो मरी ऐं मोहम्मद बश्त मरी ॿई सिंध पुलिस में एहलकार आहे। जंहिं बाद जेको आहे सो फातिमा अलाह जुड़े खां अलॻि थी मोहम्मद बश्त सां पसंदि जो परणो कयो हो, जंहिंजो जेको केस आहे संदसि ॾेर अमीर आज़म जी फ़रियाद ते सैटेलाइट थाणे ते अलाह जुड़ियो गाहो रमज़ान बहादुर ऐं ख़ान मोहम्मद समेत 5 ॼणनि ते दाख़िल आहे। ऐं जेको आहे सो उनखे अॼु तदफ़ीन लाइ असद, आगाह कजो, जंहिं मथां केस दाख़िल कयो वियो आहे उहो बि पुलिस एहलकार ॿुधाए पियो वञे। गिरफ़्तारी जे हवाले सां छा पियो ॿुधायो वञे? जी हा, उन हवाले सां जेको आहे सो हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी न आहे थी। इल्ज़ाम हेठि आयल जेका धुर आहे उन जो इहो चवणु आहे त इहो जेको आहे सो इहो हमिलो असां नाहे कयो, इहो ख़ुदि इन्हनि जेको आहे सो डामू ठाहियो आहे। अहिड़ियूं बि ॻाल्हियूं हलनि पियूं। ऐं केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस छापा हणी जेको आहे सो एवज़े में कुझु माण्हू जेके आहिनि से गिरफ़्तार कया हा। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ असद।